ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 30/12/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार आत्मा रूपी बैटरी खे ज्ञान ऐं योग सां भरपूर करे सतो प्रधान ठाहिणो। पाणी जे सनान सां न। प्रश्न आहे, हिन समय सभी मनुष्य आत्मा खे भटकाइण वारो केरु आहे? उहो भटकता छो आहिनि? उत्तर आहे, सभिनि खे भटकाइण वारो आहे रावण। श्री उहो ख़ुदि बि भटकंदो आहे, उनखे पंहिंजो कोई घर न आहे। रावण खे कोई बाबा न चईंदासीं। बाबा त परमधाम घर सां ईंदा आहिनि पंहिंजे ॿारनि खे ठिकाणो ॾियणु। हाणे तव्हांखे घर जो पतो लॻी वियो आहे, इन करे तव्हां भटकंदा न आहियो। तव्हां चईंदा असां बाप खां पहिरियों जुदा थिया, हाणे पोइ पहिरियों घर वेंदासीं। ओम शांति। मिठे मिठे ॿार हिते वेही करे सम्झंदा आहिनि, इन में जो शिव बाबा आया आहिनि, कीअं बि करे असांखे 7 घर ज़रूरु वठी हलंदा। उहो आत्माउनि जो घर आहे, त ॿारनि खे ज़रूरु ख़ुशी थींदी हूंदी न। बेहद जो बाप अची करे तव्हांखे गुल ठाहींदा आहिनि। कोई कपिड़ा आदि न पाइनाईंदा आहिनि। हिनखे चइबो आहे योग बल, यादि जो बल। जेतिरो टीचर जो मर्तबो ओतिरो ॿियो ॿारनि खे बि मर्तबो दिलाईंदा आहिनि। पढ़ाई सां स्टूडेंट ॼाणंदा आहिनि कि असां हीअ ठाहींदासीं। तव्हां बि सम्झा आहियो, असांजो बाबा टीचर बि आहे, सतगुरू बि आहे। हीअ नई ॻाल्हि आहे। असांजो बाबा टीचर आहे, उनखे असां यादि कंदा आहियूं, असांखे टीच करे इहा ठाहिनि था। असांजो बेहद जो बाबा आयल आहे, असां सभिनि खे वापसि घर वठी वञण लाइ। रावण जो कोई घर न हूंदो आहे, घर राम जो हूंदो आहे। शिव बाबा किथे रहंदा आहिनि? तव्हां झटि चईंदव परमधाम में। रावण खे त बाबा न चईंदासीं न। रावण किथे रहंदो आहे पतो न। ईअं न चईंदासीं कि रावण परमधाम में रहंदो आहे, न, उनजो कोई ठिकानो ई न आहे, भटकंदो रहंदो आहे, तव्हांखे बि भटकाईंदो आहे। तव्हां रावण खे यादि कंदा आहियो छा? न। केतिरो तव्हांखे भटकाईंदो आहे। शास्त्र पढ़ो, भक्ति करो, ईअं करो। बाप चईंदा आहिनि, इनखे चइबो आहे भक्ति मार्ग। रावण राज्य आहे न। गांधी जी बि चईंदा हुया राम राज्य खपे। हिन रथ में असांजो शिव बाबा आया, वॾो बाबा आयो आहे। उहा आत्माउनि सां बार करे ॻाल्हि कंदा आहिनि। हाणे तव्हांखे बुद्धि में आहे रूहानी बाप जी बुद्धि में आयो, तव्हां रूहानी ॿार। शुद्धी तव्हांजो कनेक्शन आहे ही मूल वतन सां। आत्माऊं परमात्मा अलॻि रहे बहुकार। हुते त आत्माऊं बाप सां गॾु इकट्ठियूं रहंदियूं आहिनि, पोइ अलॻि थींदियूं आहिनि पंहिंजो पार्ट वॼाइणु। बहुत काल जो हिसाबु खपे न, उहो बाप वेही बतलाईंदा आहिनि। तव्हां हाणे पढ़ाई पढ़ो था, तव्हां में बि नंबरवार आहिनि जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि। उहो ई पहिरियों मूंखां जुदा थिया आहिनि। उहो ई पोइ मूंखे ॾाढो यादि कंदा आहिनि, त पहिरियों अची वेंदा आहिनि। बाप ॿारनि खे वेही सॼे सृष्टि चक्कर जो गुह्य राज सम्झाईंदा आहिनि, जो ॿियो कोई बि न ॼाणंदो आहे। गुह्य बि चइबो आहे, गुह्यतम बि चइबो आहे न। इहे तव्हां ॼाणंदा आहियो। बाप कोई मथे में न वेही सम्झाईंदा आहिनि, हिते अची करे सभिनि खे सम्झाईंदा आहिनि। मां हिन कल्प वृक्ष जो बीज रूप आहियां। हिन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ खे कल्प वृक्ष चइबो आहे न। हिन मनुष्य सृष्टि रूपी दुनिया में मनुष्य त बिल्कुलु कुझु बि न ॼाणंदा आहिनि। कुंभकर्ण जी नींद में सुम्ही पिया आहिनि, पोइ बाप अची करे सभिनि खे जगाईंदा आहिनि। मतिलबु अज्ञान अंधेरे में सुम्ही पिया आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे जगायो आहे, ॿिया सभु सुम्ही पिया आहिनि। तव्हां बि कुंभकर्ण जी आसुरी निंड में सुम्ही पिया हुयो न। बाप ई अची करे जगाईंदा आहिनि, ॿार जागो, तव्हां गाफ़िल आहियो, अलबेला आहियो, सुम्ही पिया आहियो। हिनखे चइबो आहे अज्ञानी। उहो निंड त सभु कंदा आहिनि, सत्युग में बि कंदा आहिनि। हाणे सभु अज्ञान जी निंड में बाप अची करे ज्ञान ॾेई करे सभिनि खे जगाईंदा आहिनि। सभी आत्माउनि खे बाबा जगाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार जाॻिया आहियो, ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि असांखे वठी वञण लाइ। हाणे त न इहे शरीर कम जो आहे, न आत्मा, ॿई ई पतित आहिनि, हिकदमि मुलमे जा आहिनि। 9 कैरेट चओ अर्थात ॾाढो थोरो सोनो आहे। सचो सोनो 24 कैरेट जो हूंदो आहे। हाणे बाप तव्हां ॿारनि खे 24 कैरेट में वठी वेंदा आहिनि।
तव्हांजी आत्मा खे सच सच गोल्डन एज ठाहींदा आहिनि। भारत खे सोने जी चुड़िया चईंदा हुयासीं न, हाणे त लोहे जी ठिकर पितर जी चुड़िया चईंदासीं। आहे त चैतन्य न, इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। जीअं आत्मा खे सम्झंदा आहियूं, बाप खे बि सम्झी सघंदा आहियूं। चईंदा बि आहियूं चमकदा अजब सितारो, ॾाढो नंढो सितारो आहे। डॉक्टर आदि बि ॾाढी कोशिशि कई आहे ॾिसण जी सितारे खे, परंतु दिव्य दृष्टि बग़ैर कोई ॾिसी न सघे, ॾाढी सूक्ष्म आहे। कोई चईंदा आहिनि अख सां निकिरी वई, कोई चईंदा आहिनि मुख सां निकिरी वई। आत्मा निकिरी वेंदी आहे, आत्मा निकिरी करे वेंदी किथे आहे? ॿिए तन में वञी करे प्रवेश कंदी आहे। हाणे तव्हांजी आत्मा मथे हली वेंदी शांति धाम में, इहो पको मालूम आहे। बाप अची करे असांखे घर वठी वेंदा आहिनि। हिकु तरफ़ कलयुग, ॿिए तरफ़ सतयुग। हाणे असां संगम ते बीठा आहियूं। वंडर आहे न, हिते करोड़ मनुष्य आहिनि। सतयुग में सिर्फ़ु 9 लख हूंदा, बाक़ी सभिनि जो छा थींदो? विनाश थी करे परमधाम में वेही रहंदा। बाप त ईंदा ई आहिनि नई दुनिया जी स्थापना करणु। बाप ब्रह्मा द्वारा स्थापना थींदी आहे, पोइ पालना बि थींदी आहे। ॿ रूप में। ब्रह्मा द्वारा स्थापना, पोइ पालना बि थींदी आहे 2 रूप में। कंहिंमें? लक्ष्मी नारायण में। ईअं त न चईंदासीं न 4 भुजा वारा मनुष्य हूंदा आहिनि, पोइ त शोभा ई न ॾे। ॿारनि खे बि सम्झाइबो आहे चतुर्भुज श्री लक्ष्मी श्री नारायण जो कंबाइंड रूप। श्री लक्ष्मी श्री नारायण जो कंबाइंड रूप। श्री अर्थात श्री। त्रेता में 2 कला कम थी वेंदी आहे, त ॿारनि खे नॉलेज हाणे मिलंदी आहे। हिन जी स्मृति में रहणो आहे। मुख्य आहे ई 2 अक्षर, बाप खे यादि करो। ॿियो कोई जी सम्झ में न ईंदो। बाप ई पतित पावन सर्वशक्तिवान आहे। ॿियो कोई जी सम्झ में बि न ईंदो। बाप ई पतित पावन सर्वशक्तिवान आहे। ॻाईंदा बि आहिनि न, बाबा असां तव्हां असांखे सॼो आसमान धरती सभु कुझु ॾिनो, अहिड़ी कोई चीज़ न जो न ॾिनी। सॼे विश्व जो राज्य भाग्य ॾेई छॾियो। तव्हां ॼाणंदा आहियो लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया। पोइ ड्रामा जो चक्कर फिरंदो आहे। संपूर्ण निर्विकारी ठहिणो आहे, नंबरवार पुरुषार्थ अनुसार। इहे बि ॼाणंदा आहियो विकारी सां निर्विकारी, निर्विकारी सां विकारी। 84 जन्मनि जो पाठ अनगिनत बार सां वॼायो आहे। हिन जी गिनती न करे सघंदा आहियूं। आदमशुमारी भर गिनती करे वठंदा आहिनि। बाक़ी इहे जो तमो प्रधान खां सतो प्रधान, सतो प्रधान खां तमो प्रधान ठहींदा आहिनि, इन जो हिसाब कढी न सघंदा आहिनि। केतिरो बार ठहिया आहिनि। बाबा चईंदा आहिनि 5000 वर्ष जो ई चक्कर आहे। इहे ठीकु आहे, लाखों वर्ष जी ॻाल्हि त यादि बि न रहे। हाणे तव्हां में गुणनि जी धारणा थींदी आहे। ज्ञान जो 3 नेत्र मिली वेंदो आहे। हिन अखियुनि सां तव्हां पुराणी दुनिया खे ॾिसंदा आहियो। 3 नेत्र जो मिलियो आहे, उन सां पंहिंजो परमधाम ऐं नई दुनिया ॾिसंदा आहियूं। ये दुनिया त के कम जी न आहे। पुराणी दुनिया आहे न, नई ऐं पुराणी दुनिया में फ़र्क़ु ॾिसो केतिरो आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो असां ई नई दुनिया जा मालिक हुयासीं, पोइ 84 जन्म वठंदे हाणे इहे ठहिया आहियूं। इहे सॼी रीति यादि रहणो खपे। पोइ ॿिए खे सम्झाइणो आहे कीअं असां इहे ठहींदा आहियूं। ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा ठहींदा आहियूं। ब्रह्मा ऐं विष्णु जो फ़र्क़ु ॾिसंदा आहिनि न। विष्णु कीअं सजो सजायो वेठो आहे, ईअं ब्रह्मा कीअं साधारण वेठो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहो ब्रह्मा आहे, उहो विष्णु ठहिण वारो आहे। इहे कंहिंखे सम्झाइण बि ॾाढो सहज आहे। ब्रह्मा विष्णु शंकर जो आपस में छा संबंध आहे? तव्हां ॼाणंदा आहियो इहे विष्णु जा 2 रूप लक्ष्मी नारायण, इहे ई विष्णु देवता। सो पोइ इहे मनुष्य ब्रह्मा ठहींदा, है न। इहे ई जे अगरि ॾिसो त ब्रह्मा बाबा ई लक्ष्मी नारायण जो बि रूप वठंदा न। कॾहिं लक्ष्मी बि ठहींदा त नारायण बि ठहींदा, ऐं उहो ई ब्रह्मा बि ठहींदा, ऐं शंकर तपस्वी रूप बि पाठ वॼाईंदा, है न। त इहे बि करे सघंदा आहियूं। ऐं मम्मा बाबा खे बि विहारे सघंदा आहियूं। भई ब्रह्मा आहे ऐं शंकर जी जॻह मम्मा विहारो त उहो बि विष्णु चतुर्भुज।
ये ही विष्णु देवता सो पोइ मनुष्य ब्रह्मा ठाहींदा। उहो ब्रह्मा उहो विष्णु सत्युग जो आहे, ब्रह्मा हितां जो आहे। बाबा सम्झायो आहे ब्रह्मा सां विष्णु ठहिणु सेकेंड में आहे, विष्णु सां ब्रह्मा ठहिण में 5000 साल लॻंदा आहिनि। तत्व केवल हिकु ब्रह्मा ई थोरी ठहींदो। इहे ॻाल्हियूं सवाइ बाप जे ॿियो कोई सम्झाए न सघे। हिते कोई मनुष्य गुरू जी ॻाल्हि न आहे। इन जो बि गुरू शिव बाबा, तव्हां ब्राह्मण जो बि गुरू शिव बाबा, उन्हनि खे सतगुरू चइबो आहे न। त ॿारनि खे शिव बाबा खे यादि करिणो आहे। कोई खे बि इहा सम्झाइणु ॾाढो सहज आहे। शिव बाबा खे यादि करो। शिव बाबा स्वर्ग नई दुनिया रचंदा आहिनि। ऊच ते ऊच भॻवानु शिव आहे न, उहा असां आत्माउनि जो बाबा आहे। त भॻवानु ॿारनि खे चईंदा आहिनि तव्हां बाप खे यादि करो। यादि करणु केतिरो सहज आहे। ॿार पैदा थींदा आहिनि ऐं झटि मां उन्हनि जे मुख सां आपे ई निकिरंदो आहे। माउ बाप जे सवाइ ॿियो कोई वटि न वेंदा। माउ मरी वेंदी उहो पोइ ॿी ॻाल्हि आहे। पहिरियों माउ ऐं बाप पुठियां ॿिया मित्र संबंधी आदि हूंदा। हुन में बि जोड़ी हूंदी आहे न। चाचा चाची 2 आहिनि। कुमारी हूंदी त पोइ वॾी थींदी कि कोई चाची चईंदा, मामी चईंदा। वॾे हूंदे ई कोई चाची चईंदा, मतिलबु शादी खां पोइ। हाणे तव्हांखे बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां सभु भाउ आहियो, बसि ॿियो सभु संबंध कैंसिल। भाउ सम्झंदव त हिकु बाप खे यादि कंदव। बाप बि चईंदा आहिनि ॿार मुंहिंजे हिकु बाप खे यादि करो। केतिरो वॾो बेहद जो बाप आहे। उहो वॾो बाबा तव्हांखे बेहद जो वरसो ॾियणु आयो आहे। घड़ी घड़ी चईंदा आहिनि मन मना भव। पंहिंजे खे आत्मा सम्झ, बाप खे यादि करो। इहे ॻाल्हियूं भुलिजो न। देह अभिमान में अचण सां ई भुलिजी वेंदा आहियो। पहिरियों त पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे। असां आत्मा सालिग्राम हिकु बाप खे यादि करिणो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि मां पतित पावन आहे। मूंखे यादि करण सां तव्हांजी बैटरी जो ख़ाली थी वई आहे उहो भरपूर थी वेंदी। तव्हां सतो प्रधान ठही वेंदव। पाणी जी गंगा में त जन्मांतर घुटका खाया लेकिन पावन ठही न सघियो। पाणी कीअं पतित पावन ठाहे सघंदो। ज्ञान सां सदगति थींदी आहे। हिन समय ई पापात्माउनि जी कूड़ी दुनिया आहे न। लेन देन बि पापात्माउनि सां ई थींदो आहे। मनसा वाचा कर्मणा पापात्मा ई ठहींदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे सम्झ मिली। तव्हां चईंदा आहियो असां लक्ष्मी नारायण ठहिण जे लाइ पुरुषार्थ कंदा आहियूं। हाणे तव्हांजी भक्ति करणु बंदि। ज्ञान सां सदगति थींदी आहे। इहे देवता सदगति में आहिनि न। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे ॾाढे जन्मनि जो अंत आहे। बाप केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॿार केतिरी महिनत कंदा आहियो, कल्प कल्प कंदा आहियो। पुराणी दुनिया खे बदिली नई ठाहिणी आहे। चईंदा आहिनि भॻवानु जादूगर रत्नागर सौदागर आहे। जादूगर आहे न, पुराणी दुनिया खे हेल सां बदिली हेवन ठाहे ॾींदा आहिनि। केतिरो जादू आहे न। हाणे तव्हां हेवन जा रहवासी ठहिया आहियो। ॼाणंदा आहियो हाणे असां हेल जा रहवासी आहियूं। हेवन जा रहवासी ठहो था। हेल ऐं हेवन अलॻि अलॻि आहे। 5000 वर्ष जो चक्कर आहे न। लाखों वर्ष जी त ॻाल्हि ई न आहे। इहा ॻाल्हि भुलिजणी न खपे। भॻवान वाचे आहे न, कोई ज़रूरु आहे जो पुनर्जन्म रहे था। श्री कृष्ण खे त शरीर आहे, शिव खे न आहे। उनखे मुख त ज़रूरु खपे न। तव्हांखे ॿुधाइण लाइ अची करे पढ़ाईंदा आहिनि। ड्रामा अनुसार सॼी नॉलेज ई उन्हनि वटि आहे। उहे सॼे कल्प में हिकु ई बार ईंदा आहिनि दुखधाम खे सुखधाम ठाहिणु। सुख शांति जो वरसो बाबा सां ई मिलियो। तॾहिं त मनुष्य चाहींदा आहिनि न बाप खे यादि कंदा आहिनि। सुख शांति जो वरसो बाप सां ई मिलियो आहे। तॾहिं त मनुष्य चाहींदा आहिनि न बाप खे यादि कंदा आहिनि। बाप ज्ञान ॾींदा आहिनि। कीअं सहज रीति सां ॾींदा आहिनि। हिते वेठे बि बाप खे यादि करो, बाजोली यादि करो त बि मनमना भव। बाप ई इहे सॼे ज्ञान ॾियण वारो आहे। तव्हां चईंदा असां बेहद जे बाप वटि वेंदा आहियूं। बाप असांखे शांतिधाम सुखधाम में वठी वेंदा आहिनि। राज जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। हिते वेही घर खे यादि करो। हिते वेही करे बि घर खे यादि करो। पंहिंजे सुखधाम खे यादि करो।
पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप की यादि करो, घर की यादि करो, नई दुनिया की यादि करो। ये पुराणी दुनिया त ख़त्म थियणी आहे। अॻियां हली तव्हां वैकुंठ खे बि यादि कंदा, घड़ी घड़ी वैकुंठ में वेंदा रहंदा। शुरू में ॿार घड़ी घड़ी आपस में वेही वैकुंठ में हली वेंदा हुया। इहे ॾिसी करे वॾा वॾा घर वारा पंहिंजे ॿारनि खे मोकिलींदा हुया। नाम ई रखियो हुयो ओम निवास। केतिरा ढेर ॿार आया, पोइ हंगामो थियो। ॿारनि खे पढ़ाईंदा हुया, आपे ई ध्यान में हली वेंदा हुया। हाणे इहे ध्यानु दीदार जो पाठ बंदि थी वियो। हिते बि क़ब्रिस्तान ठाहींदा हुया, सभिनि खे सुम्हाए छॾींदा हुया। चईंदा हुया हाणे शिव बाबा खे यादि करो। ध्यान में हली वेंदा हुया। हाणे तव्हां ॿार बि जादूगर आहियो, कंहिंखे बि ॾिसंदा ऐं झटि ध्यान में हली वेंदा। पोइ जादू केतिरो सुठो आहे न, इहो जादू केतिरो सुठो आहे। नादा भक्ति में बि सभु हिकदमि प्राण ॾियण लाइ तयारु थींदा आहिनि, तॾहिं हुनखे दीदार थींदो आहे। हिते त बाप ख़ुदि आया आहिनि तव्हां ॿारनि खे पढ़ाए करे उच्च पद जी प्राप्ति कराईंदा आहिनि। अॻियां हली तव्हां ॿार ॾाढो साक्षात्कार कंदा रहंदा। बाप सां हाणे बि कोई पुछे त ॿुधाए सघंदा आहिनि। कोई गुलाब जो फूल, कोई चंपा जो फूल, कोई टांगर जो फूल, टूहू बि थींदो आहे। टांगर, टूहू, इहे सभु वैराइटी आहिनि फूलनि जी। अच्छा, मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां देह जे सभु संबंध कैंसिल करे आत्मा भाव आहियूं ये निश्चय करिणो आहे ऐं बाप खे यादि करे पूरे वर्षे जो अधिकारी ठहिणो आहे। ॿियो आहे हाणे पाप आत्माउनि सां लेन देन न करणी आहे। अज्ञान नींद सां सभिनि खे जगाइणो आहे। शांतीधाम सुखधाम खे वञण जो रास्तो ॿुधाइणो आहे। वरदान आहे मन बुद्धि जी एकाग्रता द्वारा सर्व सिद्धियुनि खे प्राप्त करण वारा सदा समर्थ आत्मा ठहो। सर्व सिद्धियुनि खे प्राप्त करण लाइ एकाग्रता जी शक्ति खे वधायो। ये एकाग्रता जी शक्ति सहज निर्विघ्न ठाहे ॾींदी। महिनत करण जी आवश्यकता न रहंदी। हिकु बाप ॿियो न कोई, हिन जो सहज अनुभव थींदो। सहज हिकु रस स्थिति ठही वेंदी। सर्व जे प्रति कल्याण जी वृत्ति भावा जी दृष्टि रहंदी। लेकिन एकाग्र थियण जे लाइ इन जो एतिरो समर्थ हो जो मन बुद्धि सदा ई असांजे ऑर्डर में हले। स्वप्न में भी सेकंड मात्र भी हलचल न थिए। स्लोगन आहे कमल पुष्प जे समान न्यारा रहो त प्रभु जे प्यार जे पात्र ठही वेंदा। कमल पुष्प जे समान न्यारा रहो त प्रभु जे प्यार जे पात्र ठही वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।